पंहिंजी अखियुनि खे सम्झा, दिल दर्द जी मारियला, दिल दर्द जी मारियला, दिल सूर जी साड़ियला। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तो। ऐं हिन महफ़िल जो जेको आहे 6हों कलाम आहे ऐं जो शाइर आहे शेर अल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह। वाह जी शाइरी आहे दोस्तो, तव्हां ज़रूरु ॿुधो। उस्ताद जलाल चाणी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 31 शमा तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां। दोस्तो इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे पहिरीं प्यारो दोस्त सनाउल्ला सादिकाबाद खां, असांजो पहिरीं प्यारो दोस्त नज़ीर हुसैन चांडियो साहिबु ऐं सैफुल्ला मोहाणो साहिबु ज़िला राजनपुर पंजाब खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। अखर ना हिकड़े हूं मौसम जो मोहताज थियो हीर वलरा जोली हिनन में ओनर जाली उताल वसन ओ मोहस मन मखमूरन ओ मोहस मन मखमूरन नैन नाज पिरन जे अदर मझ अजीब जा था पल पल पूर पमल हमल चवे ही दिलड़ी यार सामाई सूरन हाने घायस जन घूरन तन घूरन तो घोरे वना किया कया किया कया का दे वना केड़ी करया गाल ओ साजर सिक पिरी अजीब बेली मुश्किल वा महाल यन हमल ही अहमान के पर पचे पिरी ताई रोज कुसण कार उनदी ओला रोज कुसण कार उन्हादी जड़ा परदेस ते अखड़ा वंजना वे ओ पल विच मरदा पल विच जींदा ओ बैठा दम दम दुखड़े खावे देस उही जाता गाहू जावत बैठा पंध पुछावे ओ शाह जुमन ओ सब सूर में दे जदा यार दीदार करावे ओ अखिल सुना सभी ओला अखिल सुन मरीज खे मुरादन न माफ़ी अखियूं अचन पियूं इश्क ते रखियो सौदो ई साफ़ी हाणे अहमद अखियूं ॿई उदासी उमालक अचन पियूं मारन पैमान करे दे दिल हल दे सीना तन के वो बाहु लगे मुनादी सूरत को मुनादी सूरत बने वो सड़के सूरत दी मकरूरी कनू सारी गाल न सुन दे खड़के वो आंखें गुलाम फरीदा वो जिन आशिका दी कदर न कीती से तसे जिन मने सन चढ़ के
छॾे ॾिनी बीठल कई ड्रो पाए कम द कुर्ब जा बेली लालण कयो तोलो तालिब मौला कर सजण खे सतो हाणे जे चंदी छो तब दिल बर